हुसैनी हाल में थी तू। सुभान अल्लाह जवाब नशो वठ नाम राधीअ जो कता कर काम गारीअ खे हज़ारे रहमतो हर दम लॻारीअ जो लॻारीअ ते। मरण जे वेल जे मुरखा कुसण में कीन की कुरखा खुदा से हैदरी हुरखा। नारे जी जाए थी मज़े वारो ना हुई गुनाह। मरण जे वेल जे मुरखा कुसण में कीन की कुरखा खुदा से हैदरी हुरखा। पसंद करियल कयो आहे तनी जे जान सारी खे हज़ारे रहमतो हर दम लॻारीअ जो लॻारीअ ते। गौरायो न गौरा हमदल्लाह सुभान अल्लाह ताला। आमिलीन अर्श जो अमली हो ठी आयत अल्लाह जी कुरान जी ॿुधो। तव्हां सां नमाज़ पढ़ंदा आहियो, नमाज़ जे आख़िरी तशहुद में आख़िरी कादे में अतहियात पढ़ो। अतहियात खां बाद में दुरूद इब्राहिम खां बाद में दुआ सब पढ़ंदा आहियो। रब्बना ग़फ़िरली वलिवालिदैया वलिल मुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब। या दुआ अल्लाह जे नबी इब्राहिम अलैहिस्सलाम जी हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम या दुआ घुरी अल्लाह ताला कुरान करीम में उनके बयान फरमायो आ। तो तव्हां असां नमाज जे आखिरी कादे जे अंदर जेकॾहिं ॿ रकातूं नमाज़ आ उन जो आखिरी कादो हिकु ई थींदो। 4 रकातूं नमाज़ आ फर्ज़ नमाज़ आ। 2 रकातों खां बाद में तशहुद में हदासो खाली तैयार पढ़बो दुरूद कोन पढ़बो आ मथे माण्हू थी वेंदो। सुन्नत मुअक्कदा तरीक़ो तरीक़ो आ वितरा तरीक़ो तरीक़ो आ। 2 रकातों खां बाद में कहदो वेंदो सिर्फ तैयार पढ़बो न को दुरूद न को दुआ। उन खां बाद में 3 रकात माण्हू थी वेंदो। पर जेकॾहिं सुन्नत गैर मुअक्कदा है या 4 रकातों को नफ़िल आ त पोइ हर दोस्तों तकरीरन ऐं नातन जे लाइ महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा जीअं अव्हां वटि असांजूं तकरीरूं ऐं नातूं 2 रकात को जेको भी क़ाइदो ईंदो अतहियात भी पढ़बो दुरूद इब्राहिमी भी पढ़बो दुआ भी पढ़बी 3 रकात में थोरो वरी सना भी पढ़बी आ। बहरहाल जॾहिं आखिरी तशहुद में माण्हू ईंदो आ सब को माण्हू या दुआ घुरंदो आ पर या दुआ असुल में हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी आ। इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ घुरी रब्बना ग़फ़िरली या अल्लाह मुझे मग़फ़िरत फरमाए वलिवालिदैया मुझे अब्बे अम्मा जी भी बख्शिश फरमाए वलिल मुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब। ऐ जैरियत हिसाब कायम थी दो माना क़यामत जो ॾींहुं हो मौला उन ॾींहुं मोमिननि जी तो बख्शिश फरमाए जा। दुआ इब्राहिम अलैहिस्सलाम जी आ तव्हां असां बि घुरंदा आहियूं। थोड़ी गाल समझो दुआ में छा है रब्बना ग़फ़िरली मौला मुझी मग़फ़िरत फरमा। इब्राहिम अलैहिस्सलाम जी दुआ है। हजरत इब्राहिम अल्लाह जो नबी है बताए न मग़फ़िरत जे लफ्ज़ मां बख्शिश जे लफ्ज़ मां त अल्लाह जो नबी पंहिंजे लाइ बख्शिश जी दुआ तो घुरे त को नबी जा गुनाह छा जो अल्लाह खां बख्शराए पियो न। कॾहिं ईअं थींदो आहे नबी दुआ घुरंदो आहे उम्मत खे सेखारण जे लाइ तालीम जे लाइ त ॿियनि खे दर्स मिले सबक मिले। हुजूर जी हदीस पाक हुजूर फरमाइनि था मां वेठो हूंदो आहियां वेठे वेठे 100 भेरा इस्तिग़फ़ार पढ़ी वठंदो आहियां। इन में मतिलबु इहो कोन्हे को हुजूर जा माज़अल्लाह के ॾोह गुनाह तंहिंजे लाइ पिया दुआ घुरनि न। हुजूर जेको इस्तिग़फ़ार कंदा हुआ उहो उम्मत जे लाइ तालीम हुई उम्मत जे लाइ।
इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ कई मौला मुंहिंजी मुंहिंजे वालिदैन जी मग़फ़िरत फरमा गदा त तव्हां सम्झी विया असांजो छो त अक़ीदो आहे त नबी सगोरा मासूम हूंदा नबी छा हूंदा ॾाढा गला छा हूंदा नबी मासूम हूंदा इंसाननि में ॿियो केरु मासूम न आहे नबीअ खां सवाइ बस ॿियनि वरी ॿिया बि मासूम ठाहिया मूंखे ॻाल्हि चवण जी ज़रूरत न आहे तव्हां सम्झी वञो अब ओ 14 मासूम ये ॿियनि वञी मासूम ठाहिया ख़ुदा जी ज़ात जो कसम उहे सभु महफ़ूज़ आहिनि औलिया अल्लाह महफ़ूज़ आहिनि आल बैत तहार महफ़ूज़ तव्हां चई सघो था आहिनि पर मासूम सिर्फ़ नबियनि जी ज़ात आहे मासूम सिर्फ कंहिंजी ज़ात आहे नबीअनि जी ज़ात आहे ख़ुदा सिर्फ नबीअनि खे मासूम बणायो आहे बाक़ी सहाबी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा उहे बि मासूम न आहिनि महफ़ूज़ आहिनि औलियाए कामिलीन मासूम न आहिनि महफ़ूज़ आहिनि अइम्मा अहल बैत मासूम न आहिनि महफ़ूज़ आहिनि ख़ुदा इस्मत वारो शान ॾिनो आहे त दुनिया में इंसाननि में सिर्फ नबीअनि खे अता फरमाए इहा ॻाल्हि बि तव्हांजे ज़हन में अची वई सुयादा नबी जे करे मग़फ़िरत जी दुआ घुरंदो त माना या त उम्मत मुराद या उम्मत जे लाइ तालीम अने इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ घुरी मौला मुंहिंजे वालिदैन जी बख़्शिश फरमा मोमिननि जी भी क़यामत जॾहिं बख़्शिश फरमाइजा मालूम थियो त दुआ घुरणो सिर्फ़ अहले ईमान जे लाइ ज़िंदा या जेके दुनिया मां हली चुका उन्हनि जे लाइ रुगो मोमिननि जो अमल न आहे इहो अमल त मलाइकनि जो बि आहे रुगो मलाइकनि जो अमल न आहे इहो अमल त अल्लाह जे नबीअनि जो बि आहे अवां इन दुआ खां कंहिंखे मना कंदा कंहिंखे झलींदा त दुआ जो को असर न आहे तव्हां उन्हनि जे लाइ दुआ न घुरो मोमिन बि दुआ घुरनि था क़ुरान बयान फरमायो मलाइका बि दुआ घुरनि था क़ुरान बयान फरमायो अल्लाह जा नबी बि दुआ घुरनि था क़ुरान करीम उनखे बयान फरमायो आहे हाणे क़ुरान जो 3 आयतूं तव्हां ॿुधो आयतूं त ॿियूं बि आहिनि मां इन ते इक्तिफ़ा कयां थो हाणे अॻियां अचो त हुज़ूर जे हदीस खे पढ़ो त मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलाम जो फरमान छा आहे पहिरियां दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह तव्हांजो छा इरादो आहे वो मां ॻाल्हायां तव्हां दुरूद बि न पढ़ो तव्हां हिन ॻोठ जा हिन मन सां अवां ई थकिजी पिया त असां जेके सफ़र करे आयासीं असांजो हाल छा हूंदो थोरो आवाज़ वधायो दुरूद जो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हुज़ूर फरमाया उम्मती उम्मतुन मरहूमतुन तदखुलु कुबूरहा बिज़ुनूबिहा व तखरुजु मिन कुबूरिहा ला ज़ुनूब अलैहा तुम सअलहा बिइस्तिग़फ़ारिल मुमिनीन लहा हुज़ूर जो फरमाना मुंहिंजी उम्मत रहम कयल उम्मत जॾहिं बि पंहिंजे क़ब्रुनि में वेंदा त गुनाह खणी वेंदा ऐं जॾहिं क़यामत जे ॾींहुं क़ब्रुनि मां ॿाहिरि उथंदा त को बि गुनाह उन्हनि जे मथां कोन हूंदो गुनाह उहे काॾे वेंदा हुज़ूर फरमाइनि था मोमिन उन्हनि जे लाइ दुआ घुरंदा रहंदा अल्लाह उन्हनि
जा गुनाह बख्शींदो रहंदो दुआ थींदी रहंदी हुननि जी मग़फ़िरत अल्लाह फरमाईंदो रहंदो तां त जॾहिं क़यामत जे ॾींहुं थी उथंदा त मोमिननि जे दुआ घुरण जे नतीजे में ख़ुदा उन्हनि खे अहिड़ो त बख़्शे छॾींदो जेको क़ब्रुनि में विया हा त गुनाह खणी विया जो निकिरनि था त हिकु गुनाह उन्हनि जे खाते में कोन हूंदो आहे इरादो त उन्हनि जो ॿार लहे ख़ुदा उन्हनि खे बख़्शे असां वियासीं गुनाहनि जा अंबार खणी क़ब्रुनि में वियासीं पर पुठियां औलाद असां भली छॾी तरबियत असां उनखे सुठी ॾिनी अक़ीदो असां उनखे अहले सुन्नत जो सेखारियो अमल असां उनखे अहले सुन्नत जो ॿुधायो हू पुठियां आया दुआ घुरंदा रहिया न को कंहिं वहाबीअ जे असर में आया न को कंहिं गैर मुख़लिद जे असर में आया न को कंहिं ख़ारिजीअ जे असर में आया जो दुआ जो दर बंदि करे छॾिना उन्हनि जो असर हुननि ते कोन थियो छो त असां तरबियत हुननि जी भली कई असां अखि ॿूटी हुननि दुआ घुरी सॼी उमिरि दुआ घुरंदा रहिया ख़ुदा इन्हनि जे दुआ जे करे हुननि जा गुनाह बख़्शींदा हुया मिशकात शरीफ हदीस आहे अल्लाह ताला हिकु सालिह माने जो दर्जो बुलंद फरमाईंदो आहे छो त दुआ जो मतिलबु मग़फ़िरत जो रुॻो इहो कोन हूंदो आहे त गुनाह बख़्शिजंदा दुआ सां गुनाह बि बख़्शिबा आहिनि पर जेकॾहिं बख़्शियल माण्हू आहे उन जे लाइ तव्हां दुआ घुरी आहे त ख़ुदा ताला उन जे वरी दर्जे खे बुलंद फरमाईंदो चओ सुभान अल्लाह तो अल्लाह जो वली आहे नेक सालिह बंदो ख़ुदा जो आहे मग़फ़ूर ख़ुदा उनखे बख़्शे छॾियो आहे हाणे असां जो दुआ घुरूं था बख़्शिजी उन जे लाइ त गुनाह त उन जे खाते में आहे कोन पोइ दुआ उनखे फ़ाइदो कहिड़ो पहुचाए थी हुज़ूर फरमाईंदा जे बख़्शियल आहे सालिह आहे त पोइ ख़ुदा उनजो दर्जो बुलंद कंदो चओ सुभान अल्लाह दरवाज़ो कंदो आहे अन्ना ली हाज़िही ही मुझे लाइ किथां दर्जो आयो उनखे ॿुधायो वेंदो आहे बिस्तिग़फ़ार वलदिक लक पुठियां तूं औलाद छॾे आयो हुए भली औलाद हुई नेक सालिह हुई उन तुंहिंजे लाइ दुआ घुरी आहे उन जे दुआ जे नतीजे में अल्लाह तुंहिंजो दर्जो जन्नत में बुलंद फरमायो दुआ जो फ़ाइदो थियो या न थियो जे गुनाहगार आहे त बख़्शिश आहे नेक आहे त दर्जनि जी बुलंदी आहे ख़ुदा उन जा रुतबा बुलंद फरमाईंदो आहे असां तॾहिं त चऊं था दुआ घुरो हमेशह दुआ जो फ़ाइदो ई फ़ाइदो आहे इमाम बुखारी अल अदब अल मुफ़रद में हिकु हदीस आंदी आहे क़यामत जो ॾींहुं थींदो हिकिड़ो माण्हू हलाईंदो पाण सां गॾु वॾा जबल ॾिठा अथनि पहाड़ एॾो पहाड़ जो सवाब ऐं नेकूं पाण सां खणी मौला ही मुंहिंजे लाइ किथां हेॾा पहाड़ नेकूं जा मां त करे ई कोन आयोसि उनखे ॿुधायो वेंदो तुंहिंजी औलाद तुंहिंजे विसाल खां बाद में दुआ घुरी ख़ुदा उन दुआ के सवाब जी सूरत ॾेई जबलनि पहाड़नि जहिड़ो बणाए तुंहिंजे तोसां गॾु क़यामत में उनखे हलाए थो इन दुआ जो अहिड़ो असर हूंदो आहे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी चौथे नंबर ते हदीस आहे उहा बि मिशकात शरीफ़ जे अंदरि मौजूद आहे त मल मय्यत फिल क़ब्र इल्ला कल गरीक़िल मुतग़ब्बिस मय्यत जो हाल क़ब्र जे अंदरि ईअं हूंदो आहे जेको माण्हू पाणीअ में बुॾंदो आहे गोॾा खाईंदो आहे दऊ कंदो आहे त केरु मूंखे बचाए हुज़ूर फरमाईंदा मय्यत जो हाल क़ब्र में ईअं हूंदो आहे पोइ मय्यत खे इंतज़ार होंदो आहे यंतज़िर दावतन तलहक़हु बिल रब्बिल औ अख़िर औ उम्मिल औ सदीक़िल हुज़ूर फरमाईंदा उनखे दुआ जो इंतज़ार हूंदो आहे कहिड़ीअ जो जेका बाद में उन सां मिलंदी इंतज़ार कंदो आहे अबो दुआ घुरे अम्मा घुरे भाउ घुरे दोस्त घुरे पोइ जॾहिं तव्हां उन जे लाइ दुआ घुरंदा आहियो हुज़ूर फरमाईंदा तव्हां वारी दुआ जॾहिं उन वटि पहुचंदी आहे कान अहब इलैहि या तव्हांजी दुआ जेका अध मिंट जी आहे या मिंट जी तव्हां दुआ घुरी आहे दुनिया जो कुझु दुनिया में आहे इन सभ खां वधीक महबूब उन मय्यत वटि तव्हांजी घुरियल दुआ हूंदी आहे
ये पूरी दुनिया जो कुछ दुनिया में आ हुजूर फरमाए त सब खां वधीक मैयत के महबूब तव्हां जी दुआ है। दुआ घुरंदा इएं समझो तव्हां हुनखे ॿुॾण खां बचायो। पाणी वॾो आहे अणतारो माण्हू नथो ॿुॾे थो गोता थो करे दाहूं कंदो आहे पोइ मिट माइट लहंदा मुजादा बचाइण जे लाइ पाण माण्हू भली तरण न बि ॼाणे जेकर पुटु हुनजो ॿुॾंदो चवंदो मुंहिंजी जान वञे पर मुंहिंजो पुटु बचे। हुजूर फरमाता मैयत जो हाल ख़बर में ईअं हूंदो आहे तव्हांजी दुआ जो इंतज़ार अथव तव्हां कंदो आहे जे तव्हांजी दुआ हुनखे पहुचंदी आहे तो ईअं सम्झो ॿुॾण खां बची थो। हाणे असां था चऊं त उन्हनि जो भलो थिए ॿुॾण खां बचनि अज़ाब खां बचनि वाह बि था चवनि छॾे ॾियो न भली पिया जूता खाइनि। असां था चऊं त मोजड़ा मलाइका जा तव्हां वारा खाइनि असां वारा छो खाइनि छो त असांजे दिलि में सची दिलि सां कलमो भरियो आहे दुनिया में ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तव्हां बि कलमे जी ज़रब लॻायो छो त हुजूर जो फरमान आहे त पंहिंजे ईमान जी कलमे सां तजदीद कंदा कयो हुन में जुदत आणींदा कयो ईमान जो नूर वधंदो आहे। पर ला इलाहा सराई पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह यो कलमो पढ़ंदो न इन जो सवाब बि उन मैयत ताईं पहुचंदो। देवबंदन जो मौलवी आहे रशीद अहमद गंगोही हुनजी सवाने हयात लिखी आहे मौलवी आशिक अली हुननि जो ई आहे मिठी तज़किरतुर रशीद ॿिनि हिस्सनि में आहे। उन तज़किरतुर रशीद जे अंदरि रशीद अहमद गंगोही जे सवाने हयात में लिखियो अथऊं त हिकु ॾींहुं गंगोही साहब वेठो हो पंहिंजे आस्थाने ते नमाज़ जो टाइम थी चुको हो हाणे तकबीर लॻण वारी जे इत्तिफ़ाक़ सां उन जे आस्थाने ते मौलवी कासिम नानोतवी अचे पहुतो। हाणे हेॾा नमाज़ शुरू थियण वारी आहे हेॾा मौलवी कासिम नानोतवी जो आयो उन का वीचारे खे लॻी ही खूह जो के खूह होॾा खूह ते आयो हिकिड़ो ताज़ो जेको आहे पाणीअ जा बदना थींदा आहिनि ठिकर जा करा थींदा आहिनि कौरो हिकिड़ो खईं चाहे लगे खूह में लाया उन लगिया पानी पिया होने नमाज शुरू थी वई कासिम नानोतवी पानी जे भरण जे लाइ करो हेठ करो हो ताज़ो हो लाथई पानी बाहर कढी छिके पानी जो मुंह ते चाढ़े ढुक जो भरी त पानी करो कौड़ो पानी पानी के खणी छॾियईं वो पानी जो जेको बदिलो हो कौड़ो हो ठिकर वारो अखे अरे नमाज़ में नमाज़ फाजर फारग थिया गंगोईअ खे चवण लॻो खूह खे छा थियो आहे चई छो चई पाणी खूह जो कौड़ो थी वियो आहे चई कीअं चई मां हाणे आयल पाणीअ जो मां कौड़ो भरियो डुक जो मां पीतो आहे त पहिरियों थोरो डुक पीतुमि त पाणी कहिड़ो हुयो गंगोईअ चयो पाणी त मिठो आहे कौड़ो त आहे कोन चई हाणे मां इहो बदनो कौड़ो भरियो आहे खणी अचो त हाणे धाबड़ा चेक कयो खणी आया गंगोही साहब रखियो मुंह ते चई वाकई पाणी त कौड़ो आहे हवाए तव्हां ॿिया बि पियो सभिनी वात ते रखियोसीं पाणी कौड़ो आहे चई पाणी खूह में मिठो हो या कौड़ो चईं पाणी मिठो हो चई हे हाणे कौड़ो छो थियो पानी रखियो जेतिरा बि माण्हू वेठा आहिनि उन सभिनी खे चई त हाणे इत्मीनान सां वेहो ऐं मूं सां गॾु पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह जो कलमो शुरू थी विया सभई पढ़नि पिया ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घणी देर ताईं कलमो पढ़ंदा रहा। उन खां बाद में जी जो कुछ तव्हां पढ़ियो आहे इन जो सवाब मुझे हवाले कयो। जेके भी जमात में मौजूद वहाबी वेठा सभिनी उन कलमे जो सवाब गंगोहीअ जे हवाले कयो। गंगोहीअ दुआ जे लाइ हथ खया। दुआ करण खां बाद में हथ वराई जी पाणीअ जे इन कौरे खे खणो। पाणीअ जो कौरो खयईं चखी ॾिठई त पाणी हाणे कौरो कोन्हे को पाणी मिठो थी वियो। कासिम नानोती खे चई पाणी तो भरियो हो तो चयो हो कौरो हुयो तूं बि चखी ॾिस। कासिम नानोतीअ बि पाणी पंहिंजे वात ते रखियो। ॾिठई त पहिरियों कौरो हो हाणे मिठो आहे। ॿिनि माण्हुनि खे बि उहो पाणीअ जो कौरो खणी ॾिनो त तव्हां बि चखो अवां बि पी ॾिसो। सभिनी पी ॾिठो त पहिरियां बराबरि कौरो बि महसूस थियो। हाणे पाणी मिठो थी वियो आहे। पर हिन में हिकमत कहिड़ी हुई? गंगोहीअ चयो वेहो त मां तव्हांखे हिकमत ॿुधायां। ॾाढी हुन में मज़ेदार ॻाल्हि आहे पर सुभान अल्लाह तव्हां सां गॾु छा था चवनि त नबी साईं खे ओ भित जे पुठियां जी ख़बर कोन्हे। पीसे रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु हा टंडे जाम जे भरिसां सुभान अल्लाह मीरपुर खां सॻिते हैदराबाद हेॾे टंडो जाम वेझो रोज़ हैदराबाद जे विच में टंडे जाम जे भरिसां पीसे रोज़े वारा के दावत में रथल आहे। ज़ोर जे नमाज़ खां पाण में पाण बाद मसनवी शरीफ़ पाण पढ़ियो। साम्हूं हिकिड़ो फ़क़ीर हो निज़ामानी क़ौम जो वेठो जी पीसे जा मुरीद खोड़ फ़क़ीर खोड़ जमात जमानो तमामु घणी मन जो टाइम ईंदो त अलाए छा हाल थींदो। हाणे से हेॾी जमात ताईं पीसे रोज़े वारा कीअं पहुचंदा? असां त हूअं ग़रीब गुनाहगार माण्हू आहियूं जेके नेक फ़क़ीर आहिनि ज़िक्र फ़िक्र वारा आहिनि नवाज़ुनि जा पाबंद आहिनि। असां त मिड़ई कोताही करण वारा आहियूं। असांजो कहिड़ो हाल थींदो? असां वटि सभी जमात में मूं वटि भला कीअं पहुचंदा? पीसे रोज़े वारा मसनवी शरीफ़ जे मुताले में मसरूफ़ आहे। साईं जूं अखियूं मुबारक मसनवीअ में हो। फ़क़ीर साम्हूं वेठो दिलि में ख़्यालु कयईं। हुन दिलि में ख़्यालु कयो बुलंद आवाज़ सां पीसे रोज़े वारे खे अर्ज़ु कोन कयईं। अञा हुन सवाल कोन उथारियो हो। दिलि में हुनखे वक़्तु थियो गुमान थियो ख़्यालु आयो। हज़रत पीसे रोज़े वारे रज़ी अल्लाह ताला अन्हु नज़रूं मुबारक मथे खणी जमात दे रिहारे साम्हूं जिथे फ़क़ीर वेठो हुन दे रिहारे पाण फरमायो जॾहिं ज़ाहिरी सिज सुबुह जो उभरंदो आहे रोशनी शुरू थी वेंदी आहे। विच ताक मंझंदि विच आसमान ते सिज ईंदो आहे। इन जी रोशनी पूरी ज़मीन ते पवंदी आहे। ज़मीन जो को बि हिसो इन सिज जे रोशनाईअ खां ख़ाली कोन हूंदो आहे। जिथे जेको जंहिं बि जाइ ते हूंदो आहे सिज जी रोशनी उन ताईं वञी पहुचंदी आहे। पाण फरमायो हे ज़ाहिरी सिज आहे जॾहिं इहो उभरी विच आसमान ते अचे पूरी दुनिया खे रोशन कयो बीठो हूंदो आहे। सॼी दुनिया में उनजी रोशनी फैलियल हूंदी आहे। पाण फरमायो हे ज़ाहिरी सिज आहे मुर्शिद मानवी सिज आहे मुर्शिद हक़ीक़ी सिज आहे। जॾहिं ज़ाहिरी सिज जी रोशनी पूरी दुनिया ते का शइ उन खां लिकल कान हूंदी आहे। पोइ जेको हक़ीक़ी सिज मुर्शिद जे सूरत में उभरी विच ते ईंदो आहे त को बि मुरीद को बि फ़क़ीर उन जे नज़र खां लिकल कोन हूंदो आहे। जेको जिथे हूंदो आहे मुर्शिद जी नज़र जे हेठि हूंदो आहे। यकीन आहे त नारो ज़ोर सां लॻायो अञा ॾाढा मां तव्हांखां पुछां थो फैज़ घुरिजेव कंहिंखे घुरिजे थो हथ मथे करे नारो हलायो। रोज़े वारे खे अर्ज़ु कयो साईं अचु वञु बि माण्हू जाम था कनि अचु वञु ॾाढी आहे पर फैज़ त मिले ई कोन थो। रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो जे अचु वञु सां फैज़ मिले हा। टपाली ॾिठा अथव न
कासिद खत खणी जेकी हलंदा आहिनि हितां जा पैगाम हुत पर फरमाए अच वञ सां मिले हा त पोइ हिननि टपालनि ऐं कासिदनि खे मिले हा ऐं रुको ठक ठक तस्वीर पढ़ भली ज़िक्र अज़कार हुजे दुरूद सलाम माण्हू पढ़े पर वो लाहे पाए इन ते वेहे त बस इन सां मूंखे ख़ुदा मिले थो न पर फरमाए रुको तस्वीर खड़काइण सां मिले हा त पोइ इहे जेके ठह ठह वेठा कनि मुल्हनि खे मिले हा पर फैज़ मानवी ख़ुदा जो विसाल उन्हनि खे बि कोन मिले थो कि